वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सिंधु नदी के किनारे हर साल लेह लद्दाख में जून के महीने में हिंदुआ सिंधु दर्शन महोत्सव ऐं हेल 2016 में वीहें सिंधु दर्शन महोत्सव जो आयोजन थियो जंहिंमें हिंदुस्तान जे कुंड कर्श मां आयल हज़ारें यात्री शामिल थिया ऐं ये सभई यात्री पहिरियों गॾिजिया जम्मू में ऐं जम्मू पासे ॾांहुं जेकर ॻाल्हि कयूं
त 18 जून 2016 सभई यात्री जम्मू पहुंची विया ऐं पेशीअ जो संस्कार भारती पारां इन्हनि यात्रियुनि जे लाइ हिकु स्वागत कार्यक्रम जो आयोजन कयो वियो हुयो। 20हें सिंधु दर्शन महोत्सव जे स्वागत कार्यक्रम की शुरुआत जम्मू कश्मीर कला संस्कृति ऐं भाषा अकादमी जे अभिनव थिएटर में 18 जून पेशीअ जो थी। जम्मू कश्मीर सरकार में मंत्री प्रिया सेठी, गुजरात सरकार में मंत्री डॉक्टर निर्मला वाधवाणी, जम्मू कश्मीर विधानसभा के अध्यक्ष कविंद्र गुप्ता, सिंधु दर्शन यात्रा समिति जा राष्ट्रीय अध्यक्ष श्री मुरलीधर माखीजा खास तौर से इन कार्यक्रम में शामिल हुआ। संस्कार भारती जे नंढड़े नंढड़े कलाकारनि एक खां हिकु सुहिणियूं मन मोहींदड़ प्रस्तुतियूं ॾिनियूं, जंहिंमें डोगरी ऐं लावणी ख़ासि इंदौर खायल भाव सुरेंद्र लछवाणी एक काव्य पाठ कयो ऐं पाकिस्तान पासे निशानो कंदे चयो त जेकर बंटवारो न कयो आ त अज रुगो कश्मीर न बल्कि सॼो हिंदुस्तान तहां सां गॾु हुजे आ। बंटवारे की रेखा कोई लक्ष्मण रेखा नहीं है, बंटवारे की रेखा कोई लक्ष्मण रेखा नहीं है। हिंद पाक में गौर से देखो कोई भेद नहीं है। बंटवारे की रेखा कोई लक्ष्मण रेखा नहीं है, हिंद पाक में गौर से देखो कोई भेद नहीं है। पहले मन का पाप मिटा फिर गले मिलो कोई खेद नहीं है। बंटवारे की रेखा कोई लक्ष्मण रेखा नहीं है। चतुर्फिरंगी की चालों को यदि जिन्ना ने जाना होता, गांधी जी के लाभ मनाने को यदि जिन्ना ने माना होता, नहीं टूटता वतन हमारा ना दिल के बंटवारे होते, तुमने अपने दिलो जान से यदि हिंद को माना होता। नफरत को हिंदुस्तान तुम्हारा था, पूरा हिंदुस्तान तुम्हारा। बोलो फिर से बीते दिन की यादों को दोहराओगे, बोलो फिर से बीते दिन की यादों को दोहराओगे। लाल किले की ये दीवारें फिर से तुम्हें बुलाती हैं, बोलो हमारे साथ मिलकर वंदे मातरम गाओगे, वंदे मातरम गाओगे, वंदे मातरम। दोस्तों इन खां पोइ हिकु दफ़ो वरी सांस्कृतिक कार्यक्रम जो सिलसिलो शुरू थियो
ऐं कागा गीत प्रस्तुत करण वारे कलाकारनि सभिनी जो मन मोहे छॾियो। संस्कार भारती जे कलाकारनि कश्मीरी नृत्य प्रस्तुत कयो। यहाँ को मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी जे तरफा आयल कलाकार पूर्वा इसराणी एक मेडले डांस पेश कयो जंहिंजो आनंद सभिनी माण्हुनि Chal
कार्यक्रम जे आखिरी में सभिनी नची टपी पंहिंजे उन आनंद जी शुरुआत कई जेको अचण वारे टाइम में उन्हनि खे मिलण वारो हुयो। जून सुबह विधि विधान सां पूजा अर्चना करे नारियल भञी मंत्रन जो उच्चारण करे इन यात्रा जो शुभारंभ कयो वियो। बस में वेही करे हिक खां हिक सुहिणा नज़ारा ॾिसंदा यात्री अॻिते जे लाइ वधनि पिया। तंहिंखां पोइ इहे यात्री सभ खां पहिरियों बीठा पटनी टॉप खां थोरो अॻु भरो कुद में जिते साहिब बंदगी आश्रम में सभिनी जे लाइ मंझंदि जी रोटीअ जी व्यवस्था हुई। रोटी खाईंदे सभई हिक ॿिए सां ॻोल्हाइनि बि पिया, हिक ॿिए जे शहर, हिक ॿिए जे प्रांत, हिक ॿिए जी संस्कृति जे बारे में भी वीचारनि जो आदान प्रदान करनि पिया। शुरू थी अॻितों जी यात्रा। हिकु दफ़ो वरी वॾा वॾा पहाड़, तमाम गहरी खायूं आनंद वठंदा यात्री वधिया श्रीनगर पासे।
श्रीनगर पहुंची करे कुछ यात्रिन जम्मू मार्ग जे प्रभारी गौतम सम्राट जो जन्म ॾींहुं मनायो। 19 जून उन्हनि जो जन्म ॾींहुं हूंदो आहे, पर जॾहिं गौतम सम्राट जी उन्हनि यात्रियुनि खे चयो त मां कॾहिं बि केक न कटंदो आहियां, त यात्रियुनि मां ई हिकु समिति जे कार्यकर्ता भाउ सुरेंद्र लछवाणी उन्हनि जे पारां केक कटे सभिनी जो वात मिठो करायो ऐं तंहिंखां पोइ जादूअ जो हिकिड़ो रांदि ॾेखारे करे बि सभिनी खे अचंभित करे छॾियो। आप भी मारो। देखिए आपके सामने मेरे हाथ में कुछ नहीं था और मैंने कोई फुल शर्ट, कोई कोट और कोई जैकेट और कोई चोंगा नहीं पहना हुआ है कि मैं अंदर से कुछ निकाल सकूं। पॉसिबल है क्या? नहीं। जून सभई वया श्रीनगर भ्रमण वास्ते। शाही बाग बगीचा, निशाद बाग, शालीमार गार्डन, चश्मे शाही इन्हनि जो आनंद वठंदा सभई कश्मीर जी, श्रीनगर जी सुंदरता जो हिक ॿिए सां वाखान करनि पिया।
इन बाग बगीचनि जे अलावा डल झील खे ॾिसी करे बि यात्री घणो ई ख़ुशि थिया। डल झील न रुगो हिंदुस्तान में बल्कि समूरे एशिया में तमामु वॾी झील मञी वेंदी आहे। कुछ यात्री अहिड़ा बि हुया जेके श्रीनगर जे स्थानीय भ्रमण में शामिल न थी करे गुलमर्ग लाइ निकिरी विया। गुलमर्ग जे बर्फीली वादियुनि जो आनंद इन्हनि यात्री पंहिंजे अंदाज़ में माणियो। एकवीह जून इहे यात्री रवाना थिया श्रीनगर खां कारगिल पासे। हिकु दफ़ो वरी कुदरत जा सुहिणा नज़ारा ऐं हाणे त बर्फ जी अच्छी चादर भी नजर अचण लगी हुई। सोनमर्ग पहुंचले पहुंचले मंझंदि जी रोटीअ जो वक़्तु थी वियो ऐं मंझंदि जी रोटीअ खां पहिरियों सभिनी सोनमर्ग में विश्व योग दिवस जे मौके ते योग कयो ऐं विश्व योग दिवस जे संदेश खे सार्थक कयो।
एक पासे हले पियो भोजन त बे पासे ढोल ताशन जी अचे पई आवाज। कुछ यात्री मौज मस्ती में थिरकन भी पिया। भोजन करे वरी यात्री अॻिते जे लाइ रवाना थिया ऐं अॻिते वधंदे वधंदे रस्ते में आयो बालटाल बेस कैंप, जेको अमरनाथ यात्रा जो हिकु बेस कैंप आहे। चौधारी रोमांचक नज़ारा ॾिसी करे यात्री आनंदित थियनि पिया, अजब बि लॻे पियो। जॾहिं इहे यात्री पहुता 0 पॉइंट ते पोइ त सभिनी बस वारनि खे रोकायो ऐं उते बर्फ जे विच में मौज मस्ती करण सां को भी पाण खे रोके कोन सघियो। जी मौज मस्ती खां पोइ वरी अॻिते वधंदे यात्री रुकिया द्रौपदी कुंड ते। चयो वेंदो आहे त जॾहिं पांडव स्वर्गारोहण पासे वधनि पिया त इन स्थान ते द्रौपदी पंहिंजा वार धोता हुआ। इन द्रौपदी कुंड जे पाणीअ जो ज़रियो अॼु ताईं पतो कोन पइजी सघियो आहे। अॻिते वधंदे वधंदे संझा खां थोरो अवल सभई पहुता कारगिल खां पहिरियों उन्हीअ शहर में जेको दुनिया जो ॿिए नंबर ते सभ खां वधीक थधो शहर मञियो वेंदो आहे, जंहिंजो नालो आहे द्रास। इन द्रास में पहुची करे सभिनी कारगिल युद्ध में शहीद थियल जवाननि जी यादि में ठहियल कारगिल वॉर मेमोरियल ते बीह करे शहीदनि खे नमन कयो, उन्हनि जे प्रति श्रद्धा सुमन अर्पित कयूं ऐं ॿुधूं गाथा उन्हनि वीर जवाननि जी जिन कारगिल युद्ध में पंहिंजा प्राण बलिदान कया हुआ। शहीदों के बलिदान को किन्हीं भी शब्दों में बयान नहीं किया जा सकता। हम इन्हें सलाम करते हैं, ये देश इन्हें सलाम करता है। अंत में मैं आप सभी लोगों से यही गुजारिश करना चाहूंगा कि
आओ झुककर करे सलाम उन्हें जिनके मुकद्दर में ये मुकाम लिखा होता है। बड़े ही खुशकिस्मत है वे लोग जिनका लहू वतन के काम आता है। यात्रियों में शामिल कुछ माताउं भेनरुनि हिते मौजूद जवाननि खे रखिया सूत्र ॿधिया। साण साण इन्हनि यात्रियुनि कयो अवलोकन, ॾिठो नज़ारो मनोज पांडे जी याद में ठहियल मेमोरियल जो। कारगिल जे जवाननि खे नमन करे सभई देर सां पहुता कारगिल ऐं इते अची पंहिंजे पंहिंजे होटल में वञी आराम करे पोइ जॾहिं राति जे खाधे जे लाइ कठा थिया त हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण में इहो ई पिया चवनि त वास्तव में अनूठी आहे सिंधु दर्शन यात्रा। जेकर यात्रा एतिरी अनूठी आहे त महोत्सव कीअं न अनूठो हूंदो। 22 जून सभई रवाना थिया कारगिल खां लेह लाइ। इन रस्ते ते चंबा ते बी करे सभिनी कयो नाश्तो। चौधारी ॾिसण में अचनि पिया मिटीअ जा पहाड़, रंग बिरंगा पहाड़, कुदरत जो हिकु अलॻि ई स्वरूप, हिकु अलॻि ई नज़ारो। विशाल पहाड़नि खे ॾिसी करे पोइ बि पाण खे फोटोग्राफीअ सां कोन रोके सघियो। वरी अॻिते वधी सभई पहुता लामायुरू, जिते मंझंदि जी रोटीअ जो इंतजाम हुयो ऐं इते बि रोटीअ जे दौरान घणनि ई ॼणनि मौज मस्ती कई, नचिया ऐं टपिया। ऐं मंझंदि जी रोटीअ खां पोइ जॾहिं सभु अॻिते वधिया त रस्ते ते सभिनीनि खे पहिरियों दफ़ो थियो सिंधु जो दर्शन उन स्थान ते जेको आहे सिंधु जंस्कार संगम। इन खां थोड़ो ई अॻु भरे आहे मैग्नेटिक हिल। इन मैग्नेटिक हिल जे बारे में ख़ासियत इहा आहे त वॾे खां वॾी गाॾी, भरियल खां भरियल वॾे में वॾो ट्रक बि पंहिंजो पाण इन पहाड़ीअ पासे छिकजंदो वेंदो आहे ऐं इहो सभु पंहिंजी अखियुनि सां उते ॾिसी सघिजे थो। मैग्नेटिक हिल खां थोड़ो अॻु भरियो आहे गुरुद्वारा पत्थर साहिब, जिते श्री गुरु नानक देव साहब जन जा चरण पिया। यात्रा जे दौरान जॾहिं गुरु नानक देव साहब इतां निकिरनि पिया त हितां जे रहंदड़ उन्हनि खे अर्ज़ कयो, हिकु राक्षस असांखे परेशान कंदो आहे, असांखे मुक्ति ॾियारायो, उन्हनि खां निजात ॾियारायो। साहिब ध्यान में वेठा
राकस उन्हनि जे मथां हिकु वॾो पहाड़ फिटी कयईं। पहाड़ जो पत्थर जीअं ई साहिबनि जे शरीर सां लॻो त ओतिरो हिसो मोम जो थी करे ॻरी वियो जेतिरो हिसो साहिबनि जे शरीर सां लॻो हुयो। तंहिंखां पोइ राकस अची साहिबनि जे चरणनि में पियो ऐं साहिबनि उन्हीअ खे मुक्ति ॾिनी। इन स्थान ते ठहियल आहे गुरुद्वारा पत्थर साहिब ऐं इन गुरुद्वारे में अॼु बि आहे उहो विशाल पत्थर जेको राकस साहिबनि जे मथां फिटो कयो हुयो। जून ले पहुचण खां पोइ हाणे मौक़ो हुयो घुमण घतण जो ऐं सभ खां पहिरियों यात्री विया समुंड जे तरे खां 18,380 फुट मथे खारदोंगला टॉप। खारदोंगला टॉप जे बारे में चयो वेंदो आहे त इहो दुनिया जो सभ खां ऊंचाईअ ते स्थित सड़क मार्ग आहे। खारदोंगला टॉप तां मोटी करे यात्री पेशीअ जो शामिल थिया उन्हीअ कार्यक्रम में जेको लेह वासिन यात्री जे स्वागत वास्ते रखियो हुयो। इन कार्यक्रम में भी हिक खां हिकु सुहिणियूं सांस्कृतिक प्रस्तुतियूं हलन पयूं ऐं कार्यक्रम में खास मेहमान जे रूप में आया पूर्व उप प्रधानमंत्री श्री लाल कृष्ण आडवाणी। उन्हनि जे अचण जो सबब भी खास हुयो। दरअसल उन्हनि जे शुभ हथनि सां थियणो हुयो सिंधु भवन जो लोकार्पण। दादा आडवाणी साहब जो जॻह कार्यक्रम जी औपचारिक शुरुआत कई। तंहिंखां पोइ शुरू थियो सिलसिलो स्वागत जो। स्वागत खां पोइ सभई वधिया सिंधु भवन जे लोकार्पण लाइ।
सिंधु भवन जे लोकार्पण खां पोइ वरी शुरू थियो सिलसिलो सांस्कृतिक कार्यक्रमनि जो। इहे सांस्कृतिक कार्यक्रम नॉर्थ जोन कल्चरल सेंटर पटियाला जे कलाकारनि पेश कया। हिक खां हिक सुहिणा सांस्कृतिक कार्यक्रम जेके हिंदुस्तान जे अलग-अलग प्रांतुनि जी संस्कृति प्रदर्शित करनि पिया। लगे पियो त समूरो हिंदुस्तान हिक हंध आहे। मन के साथ भारत माता की। माननीय श्री लाल किशन आडवाणी जी, वर्षों पहले जब मैं यहाँ पर आया था, जिसका उल्लेख कई मित्रों ने किया, तब ये कल्पना नहीं थी कि एक दिन यह सिंधु दर्शन यात्रा वह किस प्रकार से केवल मात्र जम्मू कश्मीर के इलाके को नहीं, केवल मात्र लद्दाख के इलाके को नहीं, अपितु पूरे भारतवर्ष को छू जाएगी। कैलाश मानसरोवर से नदी निकलती है और नदी सबसे पहले भारत में प्रवेश करती है तो यही लेह लद्दाख में करती है, और उसके बाद भारत पाकिस्तान की सीमा पर से होकर के और बाद में पाकिस्तान में जाती है। बहुत खुशी की बात है। बाकी सारे स्थानों पर भले ही जाति पाति का भेदभाव कष्ट देता हो, तकलीफ देता हो, लोगों में ऊंच नीच का भाव पैदा करता हो, यहाँ पर नहीं करता। ये बहुत बड़े आनंद की बात है, बहुत बड़ी खुशी की बात है। उसके लिए भी मैं आप सभी को, जम्मू कश्मीर के निवासियों को बहुत बहुत बधाई देता हूँ। और खास करके मैं जब से यहाँ पर आया और आकर के ये सिंधु दर्शन आरंभ किया, तब से लेकर के आज तक कैसे कैसे प्रगति होती रही और सही दिशा में प्रगति होती रही, और उसमें भारतवर्ष की उन्नति होती रही और जम्मू कश्मीर की भी उसके साथ साथ उन्नति होती रही, यह देख करके। हाँ, और आज के इस अवसर पर न केवल वो लोग जो कि भारत माता की एकता में और जाति पाति को मिटाने के पक्ष में हैं, लेकिन उनके साथ साथ इतने सारे साधु संत भी यहाँ पर आए, उन सब का मैं प्रणाम करता हूँ और आपको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और खुशी जाहिर करता हूँ कि इतना अच्छा कार्यक्रम सिंधु दर्शन के यात्रा के नाते आरंभ हो करके इस रूप में आया। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत बधाई। भारत माता की वंदे भारत माता की। मेरे हाथों की लकीरों का तमाशा मैं क्या जानूं, ओ मेरे हाथों की लकीरों का तमाशा मैं क्या जानूं। मानूं मैं तो मानूं बाबा तुझको ही मानूं, मानूं मैं तो मानूं साईं तुझको ही मानूं। लाया ना मैं कोई नजराना, लाया ना मैं कोई नजराना, ये किस्सा अजीब है। मांगने को हाथ भी नहीं है, ये संगत सारी गरीब है बाबा रे। ये लाली लद्दाख वाले आए बकी साईनाथ महाराज की आयो लाल सवई जाओ। ओ मेरे हाथों की लकीरों का तमाशा मैं क्या जानूं। मानूं मैं तो मानूं बाबा तुझको ही मानूं, मानूं मैं तो मानूं साईं तुझको ही मानूं। लाया ना मैं कोई नजराना बाबा, लाया ना मैं कोई नजराना,
करीब है, मिलके दोनों हाथ ऊंचे करके। जो दोनों हाथ ऊंचे नहीं करेगा उसकी चप्पल चोरी हो जाएगी, उसका व्हाट्सएप अकाउंट डिलीट हो जाएगा। बड़ा करीब है रख। 24 जून सभई आनंदित हुआ, उल्लासित हुआ। सभी के मन में हुई हुबर माता सिंधु जा दर्शन करण जी, छो जो 24 जून ही तो हुयो वो कार्यक्रम जेको थियणो हुयो पवित्र सिंधु नदी के किनारे। हजारे जी संख्या में यात्री पहुंता सिंधु नदी के किनारे थे। कैं शुरू कई पूजा अर्चना त कोई निहारे पियो माता सिंधु के, कोई माता सिंधु जे कच्छ में वेही करे पियो स्नान, त कोई मगन हुयो यो दिसण में त केतरो त सुहिणो नजारो आहे माता सिंधु जे किनारे ते। इते सबने डिठो टिन अलग अलग पद्धतिन सा पूजाओं जो संगम। एक पासे बहराणे साहब जी पूजा अर्चना, बे पासे सनातनी पद्धति सा हवन। टे पासे भगवान बुद्ध जी पूजा अर्चना। इन्हें धार्मिक संगम सा गडोगड इते सांस्कृतिक प्रस्तुति जो भी संगम ॾिसण लाइ मिलियो। मिलन कदे ना, ओ बागी मिलन कदे ना, आइया वे एक पल बह जाना, ओ एक पल बह जाना, मेरे कोल पे तेरे मिठड़े निवाए। तालियों के साथ अभिनंदन करते रहे। पवित्र सिंधु नदी जा लख लख एहसान मनियो था, छोकी असांजे इष्ट देव भगवान झूलेलाल जो अवतरण भी हिन सिंधु नदी मां ही थियो आहे। भगवान झूलेलाल जो जन्म चैत जे चंद जुमे ॾींहुं विक्रम संवत 1007 यानी ईस्वी सन 950 में सिंध जे नसरपुर में थियो, जंहिंजी सवारी पल्लो आहे भगवान झूलेलाल जे जन्मदिन ते। झूलेलाल 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 झूले झूले झूलेलाल झूले 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 झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल बल्ले मारो जोरदार ताली सां साईं जा नारा लॻा। झूलेलाल गाड़ो गाड़ो झूलेलाल सेठा मारो झूलेलाल लखपत मारो झूलेलाल जिंदगी झूलेलाल झूले 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 झूलेलाल झूले 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 झूलेलाल। और यात्रा का मकसद ही यह होता है कि वह सबको जोड़ती है, राष्ट्र से, धर्म से, और यह हमारे सनातन का असूल है। हम लोग कभी भी पर्यटन के लिए नहीं जाते, हम लोग घूमने नहीं जाते, हम यात्रा करते हैं, रटन करते हैं अपने धर्म के लिए, अपने देश को जोड़ने के लिए। कहूँगा कि अपने जीवन में कम से कम एक बार तो सिंधु के दर्शन के लिए यहाँ लेह में जरूर आए, और जिस तरह मैंने आज आनंद लिया है पहली बार आकर, शायद ये अस्मरणीय रहेगा। सिंधु नदी में मैं अपने आश्रम से जहाँ पे भी जाता हूँ सब जल एकत्रित करता हूँ, वो सब जल लाके गंगा जमुना
नर्मदा पुष्कर राज जी का जल से आज मैंने पूजा की और आज मैं अपने आश्रम में सिंधु की जल की बोतल ले जा रहा हूं और ये सिंधु की माटी ले जा रहा हूं जो अपने आश्रम में और अपने आश्रम में निर्वृत्त जो अभिषेक होता है उसमें डालूंगा। 24 जून जे इन खास कार्यक्रम जो समापन सभिनी नची टपी कयो ऐं इन खां पोइ थियो बहिराणे साहब जो विसर्जन। दिल भर के लिए दिलदार हैं हम, दुश्मन के लिए दिल भर के लिए दिलदार हैं हम, दुश्मन के लिए तलवार हैं। मैदान में अगर हम आ जाए, मुश्किल है कि पीछे हट जाए। कार्यक्रम में हम सब लोग समय पे पहुंचे, सभी पहुंचे। मूंखे इहो ॾिसी करे ॾाढी प्रसन्नता थी कि मां 20 सालनि खां हिन मतिलबु सिंधु दर्शन जे हिन खां वंचित हुउमि। मूंखे अची करे ॾाढी प्रसन्नता जो अनुभव थिए थो ऐं मां हाणे कोशिशि कंदुमि कि मां हर साल हिन यात्रा में भागीदारी कयां। मां खियल चावला मध्य प्रदेश जे कटनी ज़िले में आयो आहियां। सिंधु नदीअ जो उद्गम काफ़ी वर्षनि खां ॿुधंदा हुआसीं। अॼु साक्षात मां सिंधु जा नदीअ जा असां दर्शन कयासीं। मां पूरे भारत वासियुनि सां ऐं ख़ासि कर विशेष कर पंहिंजे सिंधी भाउरनि सां इहा त निवाणी वेनिती कंदुसि कि मां असांजे सिंधु नदीअ जी माता अची करे दर्शन कनि ऐं हितां जो सौंदर्य खे अची करे हितां जे अची करे ॾिसनि। ॾाढो आनंद आयो, ज़बरदस्त मन भरिजी आयो जॾहिं बहिराणो कढियोसीं ऐं जॾहिं असां सम्झोसीं त भई असां सिंधी ऐं सिंध वञूं, तंहिंखां हिते ई सुन असां सिंधु नदी जा दर्शन करे पाण खे पवित्र सम्झूं ऐं असांखे नाज़ आहे, शौक़ु बि थींदो, माना हिकिड़ी थींदी हुब असांजा वॾड़ा सिंध जा, सिंध छॾे करे विभाजन जी मार असांजे मथां पई, असां हिंदुस्तान में आयासीं। असां जाते रहूं था राष्ट्रीय भक्त आहियूं, सिंधियुनि जो राष्ट्रीय भक्त मानव सम्झां ॿियो को हूंदो, आहिनि ॿिया बि, पर पाण खे असां राष्ट्र भक्त सम्झी करे हिन राष्ट्रीय एकता ऐं अखंडता जे लाइ असां हिते भाउ सबनाणी साहब जे नेतृत्व में आयासीं। मूंखे लॻे थो त ही सिंधु दर्शन विश्व जो दर्शन थी चुको आहे ऐं उनखे मानवता सां जोड़ियो वियो आहे। सिंधु संस्कृति सदा मानवता खे कल्याण ऐं शांतीअ लाइ कमु कंदी रही आहे। जेको कमु शांति ऐं कल्याण लाइ थींदो आहे उहो हमेशह वधंदो आहे, परमात्मा जो उनखे साथ थींदो आहे। इन करे हे मां उहो ॾींहुं ॾिसणु चाहियां थो कि माण्हू पाण ई ईंदा कुंभ जे मेले वांगुरु जीअं हरिद्वार ते ईंदा आहिनि ऐं हरिद्वार में सनानु करे वेंदा आहिनि, उहो थींदो। अॼु माण्हुनि खे विश्वास थी चुको आहे कि असांखे उते स्थान आहे, सिंधु भवन ठीकु आहे। पहिरीं माण्हू सोचींदा हुआ कि वञूं त वञूं किथे, उते हवा घटि आहे, कंहिंसां मिलूं, अहिड़ी डिफिकल्टीअ जे करे
माण्हू न ईंदा हुआ ऐं कुझु माण्हुनि खे इहा ख़बर बि न हुई। इहे पुछंदा हुआ मूंखां छा लद्दाख हलूं, पासपोर्ट खपंदो, इहा बि माण्हुनि खे जानकारी। लेकिन अॼु इन्हनि सभिनी खां परे थी करे विश्व जे अंदरि सिंधु दर्शन जो नालो थी चुको आहे ऐं विश्व संस्कृति जेकी आहे उहा ऊची थींदी, अञा ऊची थींदी, मानवता ऊची ऊचाईअ ते पहुचंदी। हमेशह उद्देश्य जेको रखियो वेंदो आहे उहो हमेशह महान रखियो वेंदो आहे। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी, हिन जो उद्देश्य रहियो आहे राष्ट्रीय एकता, धार्मिक समन्वय ऐं हिते जे सैनिकनि जो सम्मान। ये टे उद्देश्य रखिया हुआ। हमेशा जॾहिं शासी यात्रा हुई असां हिते सम्मान बि कंदा हुआ ऐं सैनिक मिलिट्री द्वारा भी काफ़ी सहयोग मिलंदो हो। धीरे धीरे इन उद्देश्य खां तव्हांजो उहो उद्देश्य किथे न किथे असर आहिनि। अॼु भी राष्ट्रीय एकता ॾिसण में अचे, सॼो हिंदुस्तान अचे थो। धार्मिक सम्मान जी ॻाल्हि ॾिसण में अचे थी, सॼे सभिनी धर्म जो हिते पूजा थिए थी पई ऐं प्रभाव बि पए थो। ऐं सैनिकों जो सम्मान उहो थोरो हिन पासे असांजे हिन उद्देश्य खे थोरी हिते कमी रही आहे। अफ़सोस थींदो आहे त जॾहिं चइबो आहे मोर जॾहिं नचंदो आहे त परनि खे ॾिसंदो ॾाढो ख़ुशि थींदो आहे, पर जॾहिं टंगुरनि खे ॾिसंदो आहे त अखियुनि में ॻोढ़ा वेही ईंदा अथसि। उहा ॻाल्हि असांजी यात्रा सां हुई। 2 साल अवल ताईं 800 जे 700 यात्री हुआ त 140 सिंधी हुआ। शर्म जी ॻाल्हि हुई। सिंधु तव्हां ॿुधायो सिंधु दर्शन यात्रा, सिंधियुनि जो मेलो हिते जंहिं झूलेलाल जा गीत हलनि ऐं झूलेलाल गीत सां गॾु जीअं सिंध वारा जीअं ऐं बहिराणो कढूं था सिंधु नदी जे किनारे, इन खां वॾी ॻाल्हि छा थी सघे। वरी सिंधु भवन ठही रहियो आहे। एॾी केॾी वॾी ॻाल्हि आहे। सिंधु भवन जे नाले सां असां सिंधी उन में महत्वपूर्ण सिंधी भवन में सिंधु संस्कृति हिकु पंहिंजी प्रदर्शनी रहंदी, सिंधु नदी जे लाइ प्रदर्शनी रहंदी। इहा असांखे केॾी गर्व जी ॻाल्हि। जेतोणीकि सिंधु नदी असां सिंधियुनि जे चई सघंदा आहियूं, पर वाक़ई में सचाई आहे सिंधु नदी सभ खां महत्वपूर्ण नदी आहे। छो जो जॾहिं चवंदा आहिनि सिंधु नदी जे वेद थिया ऐं सिंधु नदी जे किनारे ई सिंधु संस्कृति सां गॾु गॾु असांजी संस्कृति जो बि वाधारो थियो। या इन करे महत्वपूर्ण आहे। ॿी ॻाल्हि जेकी चई सिंधियुनि जी संख्या जे बारे में, त 2 सालनि खां मां इन में शक न आहे सारा कंदे को दुख नथो थिए त भोपाल ख़ासि सपना साहब ऐं तुंहिंजे लॻल वेठो आहीं, असांजो राजेश वाधवानी, इन्हनि सभिनी जी टीम जे करे पिछले साल भोपाल मां काफ़ी वॾी संख्या में सिंधी आया। सॼे यात्रा में सभ खां वधीक संख्या उनजी हुई ऐं इन जो असरु पियो थोरो वधीक पियो। हिन साल थोरो प्रचार थोरो वधीक सुठो थियो ऐं हिन साल जेकॾहिं पिछले साल 40% सिंधी हुआ, हिन साल 50% सिंधी आहिनि। SD 4 में त 80% सिंधी आहिनि। इहा हिकु वॾी कामयाबी मिली आहे ऐं मूंखे विश्वास आहे सिंधी ईंदा। 5 जून मौक़ो हुयो लद्दाख जे स्थानीय भ्रमण जो।
यात्री अहिड़ा भी हुआ जेके इन्हनि स्थाननि ते भ्रमण लाइ न वञी करे हिकु दफ़ो वरी विया माता सिंधु जे दर्शन लाइ, हिकु दफ़ो वरी माता सिंधु जे कच्छ में सनान लाइ। इन्हनि सनान खां पोइ हुते पलव पाए करे सभिनी जे सुख समृद्धि जी कामना भी कई। सभिनी जे घरनि में सुख शांति कजाए, सभी जेके यात्री आया आहिनि वो भी पंहिंजे यात्रा कजे सुख सां पहुचने। सिंधी समाज में एकता प्रेम प्यार बख्शिजाए। में अहिड़ा यात्री हुआ जेके 5 जून विया पेंगोंग झील। उहा झील जंहिंजो हिकु विशाल हिस्सो चीन जे कब्जे में आहे त थोड़ो हिस्सो हिंदुस्तान जे पासे भी आहे। या झील अटकल 150 किलोमीटर लंबी ॿुधाई वेंदी आहे। झील जी ख़ासियत इहा आहे त पल पल में इन जे पाणीअ जो रंग मटंदो सो नज़र ईंदो आहे। 26 जून हिकु दफ़ो वरी घुमण जो ॾींहुं हुयो। लेह में घुमण लाइ तमाम स्थान आहिनि। यात्री इन्हनि स्थाननि ते घुमण विया। कुछ बुद्ध धर्म जा स्थान जंहिंमें हेमिस ऐं थिक्से गोम्पा त साण साण हॉल ऑफ फेम, शांति स्तूपा ऐं रेंचो स्कूल सभिनी जे आकर्षण जो केंद्र रहियो। 26 जून पेशीअ जो मौक़ो हुयो लेह खां विदाई वठण जो। विदाई त थियणी हुई 27 जून सुबुह जो, पर 26 जून पेशीअ जो हुयो विदाई समारोह। मनाली रोड ते विशाल फुटबॉल मैदान ते हिकु दफ़ो वरी भव्य कार्यक्रम में अलग अलग प्रांतुनि जी प्रस्तुति ॾेई करे नॉर्थ जोन कल्चरल सेंटर पटियाला जे कलाकारनि समूरे हिंदुस्तान खे हिकु हंधि खणी प्रस्तुत कयो। उन्हनि ॾेखारियो त हिंदुस्तान जी सांस्कृतिक विरासत केतिरी समृद्ध आहे, इहा केतिरी त एकीकृत आहे। इन्हनि कार्यक्रमनि जे दौरान सभिनीनि आनंद माणियो सिंधी शहनाई जो। 26 जून पेशीअ जो मौक़ो हुयो लेह खां विदाई वठण जो। विदाई त थियणी हुई 27 जून सुबुह जो, पर 26 जून पेशीअ जो हुयो विदाई समारोह। मनाली रोड ते विशाल फुटबॉल मैदान ते हिकु दफ़ो वरी भव्य कार्यक्रम में अलग अलग प्रांतुनि जी प्रस्तुति ॾेई करे नॉर्थ जोन कल्चरल सेंटर पटियाला जे कलाकारनि समूरे हिंदुस्तान खे हिकु हंधि खणी प्रस्तुत कयो। पसंद क्यों ना आई मुर्गई वांगू मैं तर दी वे तेरे मुंडिया पसंद क्यों ना आई वे मजे दी मैं जट्टी हानिया वे मुंडा माल वेदा तुम देवेंगी मुंदरी निशानी नी गनी तेनू ता देऊंगा जे तू देवेंगी मुंदरी निशानी। युटी पग वे देखा पो नॉर्थ जोन कल्चरल सेंटर पटियाला जे गायक इकबाल सिंह जी आवाज ते सभई मस्तीअ में झूमण लगा। तेरी भोलेनाथ जी कोटी न जाए हाँ तेरी भोलेनाथ जी कोटी न जाए तू
समापन के मौके ते माननीय इंद्रेश कुमार जे संदेश जो हमारा भारत, हमारा भारत। दूसरा नारा लगाएंगे, मैं कहूंगा सारा भारत, आप कहेंगे एक भारत। सारा भारत, सारा भारत, सारा भारत। साल भर के लिए सिंधु यात्री जो वापस लौटेंगे उनसे मेरा निवेदन है, वो इस संकल्प के साथ हम सब आयोजक मिलकर संतों के साथ उपस्थित होकर शुभकामना करते हैं प्रभु के लिए। हम सब की जिंदगियों के अंदर सिंधु दर्शन यात्रा समिति माँ सिंधु पवित्रता लाए, निर्मलता लाए, जिंदगी को खुशबू, खूबसूरत और रोशन बनाए। इन्हीं शब्दों के साथ मैं कहूंगा जय हिंद, आप कहेंगे जय भारत। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। माननीय इंद्रेश कुमार जे संदेश खां पोइ सभई हिकु दफ़ो वरी थिरकण लॻा। जीअं जीअं शाम गहराए पई, सभिनी जा पेर वधीक नचण ऐं टपण लॻा। यात्रा में शामिल यात्रियों सां असां वापसी के दौरान भी कुछ ॻाल्हि ॿोल कई से, जॾहिं सभई कारगिल खां श्रीनगर पासे अचनि पिया। ॾाढो सुठो महसूस कयो, छो त मां त सिंध में ॼाई न आहियां, पर सिंधी दर्शन जे बारे में ॾाढो ॿुधो हो ऐं हाणे अची करे ॾिठो त हिकु एॾी ख़ुशी महसूस थी, एॾो माना हिते ॾाढो सुठो लॻो। सचपच हे जेको शुरुआत कई अथनि 20 सालनि खां, अॼु असां हिते पहुता आहियूं, त इहे हिकु असांजो सक्सेस आहे। छो त पहिरीं जॾहिं शुरुआत थी हुई तॾहिं ॾाढा घटि माण्हू, 80 माण्हू कुझु आया हुआ ऐं हाणे वञी करे 1500 माण्हुनि ते पहुता आहिनि, त हीअ असांजी हिकु सक्सेस जी निशानी आहे। ये जो सिंधु दर्शन है ये सभिनी जातियुनि लाइ आहे या सिंधियुनि लाइ मूंखे लॻे थो वधीक हुअणु खपे। असां सिंध खां आया आहियूं, असां सिंध जी सिक मिटाइण लाइ हिते आया हुआसीं। एक्चुअली जीअं पहिरियों माण्हुनि खे ध्यान में रहे थो त सिंधियुनि जे लाइ इहो प्रोग्राम आहे, पर छो सिंधु त पूरे देश जो आहे ऐं पूरे देश मां हिते ॾिसी करे ॾाढो सुखद आश्चर्य थियो। सभु प्रकार जा माण्हू हिते आहिनि, अचनि था पिया ऐं हिक ॿिए सां ॾाढो मेल मिलाप थिए थो। अलॻि अलॻि संस्कृति जा माण्हू अचनि था पिया ऐं सभिनि मूंखे लॻे थो, मां चङनि माण्हुनि सां मिलियमि, सभिनि ॾाढो इंजॉय कयो, सभिनि ॾाढो सुठो लॻो ऐं सभु प्रकार जे माण्हू हिते व्यवस्थाऊं ॾाढी एतिरियूं व्यवस्थाऊं सुठियूं इन जनरल एॾे वॾे ग्रुप में न थियणु संभव कान आहिनि, त थोरी घणी उन में थींदियूं आहिनि, पर ओवरऑल सभु इंजॉय कयो आहे। मूंखे लॻे थो जेकी यात्रा उद्देश्य आहे उहो सफल पूरो थिए थो ऐं हिकिड़े देश जे हिकिड़ो कोनो जिते माण्हू वञी नथो सघे, जेको डपु थो लॻे कश्मीर में वञणु चाहिनि, त उन खे सॼो डपु लही करे माण्हू ख़ूब इंजॉय कयो आहे। इंडिविजुअल माण्हू अचणु ॾाढो संभव बिल्कुलु न आहे ऐं हेॾे ग्रुप में पूरे विश्वास सां गॾु अचनि था ऐं ख़ूब इंजॉय कयो अथनि ऐं पूरो देश जो हिकिड़ो कोनो उन्हनि ॾिठो, सिंधु यात्रा कई ऐं मूंखे लॻे थो त इन खां वधीक आनंद कंहिंखे अची नथो सघे। सिंधु जेको आहे सो नेशनल इंटीग्रेशन ऐं राष्ट्रीय एकता जो प्रतीक आहे ऐं हिन में जेको आहे सो हर तबिके जा फ्रॉम नॉर्थ वेस्ट, नॉर्थ साउथ ऐं ईस्ट वेस्ट सभु माण्हू आया आहिनि ऐं न सिर्फ़ु सिंधी, पर छोकी हे सिंधु घाटी सभ्यता सां रिलेट आहे, इन करे सिंध जो इंट्रस्ट वधीक आहे ऐं पर हींअर जेको आहे सो ऑल ओवर इंडिया फैलिजी वियो आहे। हिन में असांखे ॾाढो सुठो अनुभव थिया आहिनि ऐं असांखे जेको आहे सो ॾींहों ॾींहुं असांखे पंहिंजी सभ्यता लाइ बि जागरूक थियणो आहे। सिंधु दर्शन महोत्सव के दौरान यात्री लेह खां वापसी में अचण महिल कारगिल खां श्रीनगर वेंदे में माता खीर भवानी जा दर्शन कंदा आहिनि।
त तव्हां ॿुधव त कीअं त यात्रियुनि खे आयो आनंद 20 सिंधु दर्शन महोत्सव में। तव्हांखे ॿुधायो त हिन में कुछ यात्री अहिड़ा बि हुआ जेके लगातार 2 ऐं 3 दफ़े इन महोत्सव में शामिल थिया हुआ। ऐं थियनि बि छो न, माता सिंधुअ जी छिक ही अहिड़ी आहे। उन्हीं जो प्यार, उन्हीं जी आसीस, उन्हीं जी महर यात्रियुनि खे पंहिंजे पासे खणी ही वेंदी आहे। तव्हां सभई बि जेकर माता सिंधु जे बारे में वधीक ॼाणण था चाहियो, माता सिंधु जे महात्म जो एहसास करण था चाहियो, त हिकु दफ़ो जीवन में हिकु दफ़ो ज़रूर बि ज़रूर सिंधु दर्शन महोत्सव में शामिल थियणो खपे। तव्हां सां ईंदड़ सिंधु दर्शन महोत्सव में 21 सिंधु दर्शन महोत्सव में साईं करे मुलाकात ज़रूर थिए, इन्हीअ कामना सां गॾु जय सिंधु माता, जय झूलेलाल।